शहदादकोट में बीबी शहीद भुट्टो पारां शहर में सफ़ाई न थियण, नालनि जो गंदो पानी रोडनि घिटियुनि तां निकाल न कराइण, पब्लिक हेल्थ इंतज़ामिया पारां वाटर सप्लाई के ज़रिए पानी की अदम फराहमी ऐं शहरनि खे गंदे पानी फराहम करण वारे अमल खिलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। बीबी शहीद भुट्टो कारकुननि ज़िलई सदर मुनीर बिरोई, वज़ीर खोसो, ज़ुल्फ़कार मक्सी, सिकंदर सूमरो, मुश्ताक बिरोई, फैज़ मोहम्मद बिरोई, सत्तार बिरोई, अमजद कुरैशी, साकिब मक्सी, शबीर खोखर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहीद भुट्टो ऑफिस खां हथनि में पार्टी जा झंडा ऐं प्लेकार्ड खणी एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते ॻाल्हाइण मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली जे करे हंधे हंधे गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। सफ़ाई जो इंतज़ाम धरम भरम हुअण करे शहरी सख़्तु परेशानी ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि जो चवणो त म्यूनिसिपल कमेटी जा अमलदार शहर जी सफ़ाई सुथराई ते ध्यानु ॾियण बजाए करप्शन करण में रुधल आहिनि, जॾहिं त सफ़ाई अमले में भंगी भर्ती करण बजाए सिफारिश ते वाइट कॉलर मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि, जेको घर वेठे पगारूं खणी रहिया आहिनि। हिननि पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि ते इल्ज़ाम हणंदे चयो त संदसि इंतज़ाम हेठि वाटर सप्लाई स्कीमुनि ज़रिए पाणी जी फराहमी काफ़ी ॾींहंनि खां बंदि आहे। हिननि जो वधीक चवणो त गुज़िरियल कुझु महीननि खां शहरनि खे साफ़ पाणी फराहम करण बजाए गंदो पाणी फराहम कयो पियो वञे, जेको इंतिहाई बदबूदार ऐं ख़राबु आहे, जंहिं पाणी सां निमाज़ी वज़ू बि नथा करे सघनि ऐं न ई रद पचा समेत कंहिं ॿिए इस्तेमालु लाइक़ु आहे। हिननि जो चवणो त गंदे पाणी जी फराहमी सबबि सभई माण्हू गैस्ट्रो ऐं पेट जी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। हिननि वस वारनि खां म्यूनिसिपल इंतज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि जी नाअहली, करप्शन ऐं करवा परवरी जो नोटिस वठी शहरनि में परेशानी खां जान आजी कराइण जो मुतालबो कयो आहे। ॿी सूरत में हिननि सख़्तु एहतिजाज करण जो पिणु चिता ॾिनो आहे।